अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद कोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो उदासी टीवी यूट्यूब चैनल। ही मुंहिंजी वीडियो तव्हां उदासी टीवी ते ॾिसी रहिया आहियो। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी। छो त पंहिंजा वेरी ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे दोस्तों। पंहिंजा वेरी ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां मां शेयर कंदो हलां। ऐं ख़ासि करे दोस्तों, जेका तव्हां इंतज़ार में हूंदा आहियो त पंहिंजा वेरी ड्रामे खां पोइ रियासत ड्रामो कॾहिं ईंदो, उन जी बि कुझु नंढी मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदुसि हिन वीडियो में। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसा हलूं था पहिरियां रियासत ड्रामे जी तरफ़। रियासत ड्रामो दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो त ईद ते हिन जा चांस आहिनि, रमज़ान शरीफ़ जी ईद ते। हिन रमज़ान शरीफ़ जी ईद ते रोज़े जीअं रोज़ा ख़तमु थींदा मथां ईद जी ख़ुशख़बरी जे हिसाब सां ड्रामो हलायो वञे। रियासत ड्रामो जेको केटिन वारनि जो आहे, आज़म मेंगल यानी खजू साहब वारनि जो जेको ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे, जंहिंजो तव्हांखे इंतज़ार बि आहे। बहरहाल ईद ते उनजो चांस घणो आहे। बाक़ी पंहिंजा ड्रामो तव्हां ॾिसी रहिया आहियो। पंहिंजा ड्रामो हिन टाइम ज़बरदस्त बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। अदाकारी बि बहितरीनु कई थी वञे। ख़ासि करे सांवल जो किरदारु सभिनी माण्हुनि खे वणे थो ऐं हुन चाकिर ख़ान जो किरदारु बि सुठो आहे। पर जाबर जो जेको शैतान वारो किरदारु पहिरें चकर तव्हां दोस्तनि ॾिठो आहे, तव्हां पर तव्हांखे मज़ो ॾेई रहियो हूंदो जाबर जो अहिड़ो किरदारु। वीडियो पुॻो पुॼाणी ते उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, वरी महिरबानियूं।